अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अॼु पाण पढ़ंदासीं स्ट्रक्चर एंड फंक्शन ऑफ ह्यूमन हार्ट। इंसान जी दिल जी बनावट ऐं उनजा कम। हार्ट चैम्बर। इंसान जी दिल जा चैम्बर या खाना घणा हूंदा आहिनि। इंसान जी दिल जा 4 खाना हूंदा आहिनि। मथियां जेके 2 हूंदा आहिनि उन्हनि खे एट्रिया ऐं जेके हेठियां 2 हूंदा आहिनि उन्हनि खे वेंट्रिकल चइबो आहे। साॼे पासे वारो मथियों खानो राइट एट्रियम, खाॿे पासे वारो मथियों खानो लेफ्ट एट्रियम। साॼे पासे वारो हेठियों खानो राइट वेंट्रिकल, खाॿे पासे वारो हेठियों खानो लेफ्ट वेंट्रिकल। राइट एट्रियम मञा जेमहिल ब्लड रत राइट वेंट्रिकल में ईंदो आहे, राइट वेंट्रिकल भरिजी वेंदो आहे त हिकिड़ा वाल लॻल हूंदा आहिनि जिन खे ट्राइकस्पिड वाल चइबो आहे। इहे वाल बंदि थी वेंदा आहिनि। इन जे करे जो जेको वेंट्रिकल वारो रत आहे उहो वापसि एट्रिया ॾांहुं न वञे, पंप थी अॻियां वञे, जिस्म ॾांहुं वञे। ईअं ई लेफ्ट एट्रियम मां जंहिंमहिल रत लेफ्ट वेंट्रिकल में ईंदो आहे ऐं लेफ्ट वेंट्रिकल भरिजी वेंदो आहे त हिकिड़ा वाल लॻल हूंदा आहिनि जिन खे बाइकस्पिड वाल चइबो आहे। इहे बंदि थी वेंदा आहिनि त जीअं लेफ्ट वेंट्रिकल वारो जेको रत आहे उहो वापसि लेफ्ट एट्रियम ॾांहुं न वञे। 2 जेके ई वेंट्रिकल आहिनि इन्हनि जे विच में हिकिड़ी वाल हूंदी आहे, दीवार हूंदी आहे, उनखे सेप्टा या सेप्टम चइबो आहे। 2 वेंट्रिकल जे विच में आहे तंहिं करे इन्हनि खे इंटर वेंट्रिकुलर सेप्टम चइबो आहे। हाणे पाण उन्हनि ट्यूब्स, उन्हनि नालियुनि जी ॻाल्हि कंदासीं जेके दिलि खां जिस्म ॾांहुं ऐं जिस्म खां दिलि ॾांहुं रत खणी ईंदियूं आहिनि। वेना केवा। वेना केवा जिस्म, समूरे जिस्म जो, फिफड़नि खां सवाइ ॿियो जेको बि जिस्म आहे उन जो जेको डी ऑक्सीजनेटेड ब्लड या कार्बन डाइऑक्साइड मिलियल रत हूंदो आहे उहो खणी अची राइट एट्रियम में छॾींदी आहे। वेना केवा जेका आहे उहा 2 हिस्सनि में हूंदी आहे। जेका हेठिएं साइड खां वेना केवा ईंदी आहे उनखे इंफीरियर या पोस्टीरियर वेना केवा चइबो आहे। जेका मथीं साइड खां ईंदी आहे उनखे सुपीरियर या एंटीरियर वेना केवा चइबो आहे। पल्मोनरी आर्टरी। सॼे जिस्म जो डीऑक्सीजनेटेड ब्लड वेना केवा जे थ्रू राइट एट्रियम में आयो। राइट एट्रियम में उहो ब्लड जेको आहे उहो राइट वेंट्रिकल ॾांहुं मोकिलियो। हाणे राइट वेंट्रिकल मञा इहो ब्लड पंप थी पल्मोनरी आर्टरी जे थ्रू फिफड़नि ॾांहुं या लंग्स ॾांहुं वेंदो, जिथे कार्बन डाइऑक्साइड निकिरंदी ऐं उहो जिस्म खां ॿाहिरि वेंदी ऐं हवा मञा ऑक्सीजन अची रत में शामिलु थींदी। त पल्मोनरी आर्टरी 2 हिस्सनि में विराइबी ऐं 2 लंग्स हूंदा आहिनि। अलॻि अलॻि लंग्स ॾांहुं ई वेंदी आहे ऐं उते कार्बन डाइऑक्साइड छॾींदी आहे ऐं ऑक्सीजन वरी रत में शामिलु थींदी आहे। पल्मोनरी आर्टरी रत जेको आहे उहो खणी लंग्स ॾांहुं वई, हाणे लंग्स उनखे साफ़ु कयो। साफ़ु करण खां पोइ पल्मोनरी वेन, पल्मोनरी वेन जा जेके आहिनि उहे 2 पेयर हूंदा आहिनि। हिकिड़ो हिन साइड पेयर ॾिसी रहियो हुयो, जोड़ी ॾिसी रहियो, ॿी हिन साइड जोड़ी ॾिसी रहियो। पल्मोनरी वेन जे थ्रू रत जेको आहे उहो जेको फिफड़नि साफ़ु कयो रत खे, उहो साफ़ु रत अची पल्मोनरी वेन जे थ्रू लेफ्ट एट्रियम में शामिलु थियो। उन खां पोइ लेफ्ट एट्रियम जेको आहे उहो रत मोकिलींदो लेफ्ट वेंट्रिकल ॾांहुं ऐं लेफ्ट वेंट्रिकल उहो ऑक्सीजनेटेड, ऑक्सीजन वारो शामिलु थियल जेको रत आहे उहो सिस्टमिक एरोटा जे थ्रू, हीअ जेका सिस्टमिक एरोटा आहे उहा जिस्म जी वॾे में वॾी आर्टरी आहे ऐं हिन जे थ्रू सॼे जिस्म ॾांहुं, फिफड़नि खां सवाइ बाक़ी जेको बि जिस्म आहे उन ॾांहुं सिस्टमिक एरोटा जे थ्रू जेको आहे उहो रत वेंदो। सिस्टमिक एरोटा जेका आहे पहिरीं यकी हिकिड़ी वॾी ट्यूब निकिरंदी आहे, उन खां पोइ इहा मल्टीपल ब्रांचिस में विराइबी आहे जेका जिस्म जे अलॻि अलॻि हिसनि ॾांहुं रत खणी वेंदी आहे। इंसान जी जेका हार्ट आहे उहा डबल सर्किट सिस्टम आहे। हिन में 2 सर्किट आहिनि, हिकिड़ो पल्मोनरी सर्किट, हिकिड़ो सिस्टमिक सर्किट। जेको पल्मोनरी सर्किट आहे उहो राइट वेंट्रिकल मां रत खे पंप कंदो आहे, उहो लंग्स ॾांहुं वेंदो आहे जिथे उन में कार्बन डाइऑक्साइड निकिरंदी आहे, ऑक्सीजन शामिलु थींदी आहे। उन खां पोइ पल्मोनरी वेन जे थ्रू अची लेफ्ट एट्रियम में उहो रत शामिलु थींदो आहे। ॿियो सर्किट सिस्टमिक सर्किट आहे, जंहिंजे थ्रू रत जेको आहे उहो सिस्टमिक एरोटा जे थ्रू पंप थींदो आहे। ऑक्सीजन मिलियल रत जिस्म खे सप्लाई थींदो आहे, उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड मिलियल रत वापसि अची वेना केवा जे थ्रू राइट एट्रियम में शामिलु थींदो आहे। पेसमेकर। इंसान जी दिलि जेका आहे उन में करंट कीअं जनरेट थींदो आहे, जेका बीट कंदी आहे, धड़कंदी आहे, उहा कीअं धड़कंदी आहे। त उहा दिमाग़ जी जेका हार्ट आहे उहा दिमाग़ जी मोहताज कोन्हे, हिन वटि पंहिंजो ई पेसमेकर, पंहिंजो ई हिकिड़ो इलेक्ट्रिक करंट जनरेटिंग सिस्टम आहे जेको राइट एट्रियम में मथीं साइड ते मौजूदु हूंदो आहे। उनखे एस ए नोड, साइनो एट्रियल नोड चइबो आहे। हीउ करंट जेको आहे उहो वरी अॻियां
AV नोड या एट्रोवेंट्रिकुलर नोड ॾांहुं मोकिलींदो आहे। एट्रोवेंट्रिकुलर नोड जेको आहे उहो हिनखे एट्रोवेंट्रिकुलर नोड खां ही जेको आहे सो हिकिड़ा फाइबर हूंदा आहिनि, मस्कुलर फाइबर हूंदा आहिनि जेके ॿिनि वेंट्रिकल जी वाल या सेप्टा जेका हूंदी आहे इंटरवेंट्रिकुलर सेप्टम उन जे विच में ही मसल फाइबर मौजूदु हूंदा आहिनि जिन खे बंडल ऑफ हिस चइबो आहे। इहो करंट हिते पुॼंदो आहे, उन खां पोइ ही वरी मल्टीपल नंढनि नंढनि फाइबर्स में विराइबो आहे। उन फाइबर्स खे पुरकिन जे फाइबर्स चइबो आहे। ही फाइबर जेको आहे न उहो ॿिन्ही वेंट्रिकल खे, छो त वेंट्रिकल जो कमु हूंदो आहे जिस्म ॾांहुं दिलि खे पंप करणु, तंहिं करे ही करंट जेको आहे उहो पूरो वेंट्रिकल खे सॼी जेके चौधारी वेंट्रिकल जे चौधारी जेको आहे न उहो करंट सप्लाई थींदो आहे। उन खां पोइ वेंट्रिकल जेको आहे उहो पंप थी पूरे जिस्म ॾांहुं जेको आहे उहो रत मोकिलींदियूं आहिनि। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।